नादरीन सोबोदेरो का खबर शामिल क्यों पिया। ज़हूर हुसैन जामड़ो की रिपोर्ट मुताबिक सोबोदेरो लग गोठ लोअर सेठार जा रहवासी मोहम्मद शरीफ सोलंकी, नईम सोलंकी, रजब वहीद, गुलाम तकी पांदी, खुदाबख्श सोलंकी ऐं प्रेस क्लब सोबोदेरो अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठाणनि दाईंदे इल्ज़ाम हयो त हिंगोर जा पुलिस असांजे नौजवान फ़हीम रज़ा सोलंकी खे 5 ॾींहंनि खां बिला जवाज़ विहारे छॾियो आहे, जेको भठे ते सिरूं विझी बचनि जो गुज़र सफ़र कंदो आहे। मुतासिरनि चयो त हिंगोर जा पुलिस इल्ज़ाम हणी रही आहे त तव्हांजी मोटरसाइकिल फुरो वाक़े में मुलवस आहे। असां फरियादी धुर अली हैदर सियाल ऐं हिंगोर जा पुलिस खे चयो आहे त किथे बि क़ुर पाक ते फ़ैसिलो करायो, असां फ़ैसिलो ॾियण लाइ तयारु आहियूं। उन जे बावजूदि असां सां ज़ुल्म करे रहिया आहिनि। तव्हां असांखे 1,70,000 भरे ॾियो। मुतासिरनि वज़ीर आला सिंध, IG सिंध ऐं SSP खैरपुर खां इंसाफ़ जी घुर कई आहे। माना ये समझो 10-11 बजे असां वटि पुॻो आहे, ख़ैरात हली आहे, न्याज़ हलियो आहे 5 ते ॾियूं, पूरो 50 माण्हू आहे, सुठा मोज़न माण्हू जेके न्याज़ में मौजूदु आहिनि, उन्हनि ते साईं 50 जेको आहे माना हिकु थियो आहे। असांजो छोकिरो वियो आहे न्याज़ खणी घर, हिक खां पोइ वञी न्याज़ खणी ऐं टायर गाॾी मिली धीरी ऐं हितां वियो आहे सोफे ते मां टायर मिलियो अथसि गाॾीअ जो हितां वठी ऐं महिमान खणी कार बि हिकिड़ो सरुनारो असांजो खणी साईं फिटी करे साईं हुते रोड ते वो मज़ूर चारो घर वियो आहे। घर वञी खां पोइ वञी मुंहिंजो बचो साईं टायर बि घिराए गाॾी साईं सर्विस हिंगोर जा सर्विस उनजे भरिसां साईं टायर बि घिराए साईं मां हिते खां बाद वरी टायर बि घिराए साईं मुंहिंजे पुट जेको आहे हुते गाॾी सर्विस कराई आहे। ही पुलिस जो पई आहे त मुंहिंजे पुट खे ॾिसी साईं हिंगोर जा मुंहिंजे पुट खे तंहिं खां पोइ बजाए माना शक शुबे में ॾिसी वाइसी फोटू उनखे कढी उनखे जन न कने फोटू कढी उहे मालिकनि भाॻियुनि खे ॾिना साईं सालन साहिब साईं असांजो हे ॾोह जो ॾोहारी न आहे। वरी तंहिंखां पोइ वॾो मुंशी उहे फोटू भरे नेट ते उहो हर शइ वियो मोटी वापसि त हुननि पाण मालिकनि ॾोह जो ॾोहारी न कयो आहे। वरी साईं ॿी पुलिस पिनल मंगणी जो ऐं साईं चवां हिकिड़ो इर्शाद भुट्टो चंड भुट्टे जो आहे साईं, उहे विया आहिनि बेजाब करे नंढड़े खे गेले सेले खणी हुनखे भाॼियुनि खां ॾाढो माना